अस्सलाम वालेकुम नादरीन, तो रहियो अक्सर न्यूज़। नादरीन तासा ख़बर शामिल कंदा हलूं टडोलयार खां, जिते नाले वारे शाइर हसन दर्स जे नाए वरसी मल्हाई वई, जिते शाइरनि अदीबनि वारसनि पारां क़बर ते गुलनि जी चादर चढ़ाई वई। टडोलयार लॻ मशाइख होती में निराली शाइर हसन दर्ज जे माइटनि मक़ामी शाइरनि अदीबनि सहाफ़िन गुलनि जी चादर चढ़ाई। उन मौक़े ते शाइरनि ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हसन दर्स जहिड़ो शाइर जेकॾहिं कंहिं मुल्क में जनमु वठे हा त संदसि वॾो क़दुरु थी हा, पर हिन मुल्क में हसन जो क़दुरु न थियो। उन्हनि चयो त सखावत खाते बि विसारे छॾियो आहे। अॼोके ॾींहं ते सखावत खाते पारां का बि प्रेस रिलीज़ न जारी कई वई आहे। उन्हनि वधीक चयो त अॼोके ॾींहं ते सिंध हिकु अहिड़े शाइर खां महरूम थी वई आहे जंहिंजी शाइरी सॼे सिंध जो दर्द मौजूदु आहे, जंहिं गुण यासीन में पंहिंजी शाइरीअ में सुमायो आहे ऐं पंहिंजनि पासनि में समायो आहे। उन्हनि वधीक चयो त शाइरनि चयो त ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त अॼु हसन दर्स खे सखाफ़त खाते खां सवाइ उन जे वेझनि दोस्तनि बि विसारे छॾियो आहे, जेके उन जे मर्तबे ते हुजूम हारे सांस दोस्ती जी दावा कंदा हुआ। नाज़िर रिपोर्ट कर रहियो आहे नदीम बुलेदी हक़ सच न्यूज़ टंडोलयार। हसन दर्स जे बारे में उनजी चवणी के हिसाब से कुछ शायर शायरी के हिसाब से कीअं हुयो, उनजो ॻाल्हाइण जो अख़लाक के हिसाब से खलूस के हिसाब से हसन साईं जेको आहे तो हिते बहिराड़ीअ जे हिसाब सां नंढे हूंदे खां वठी हिन मशागोती जे ॻोठ में हुन जेको जनमु वरितो, पर हिनखे अल्लाह साईं नंढे हूंदे खां ई हिकिड़ो जेको आहे त तमामु सुठियुनि सलाहियतुनि सां सुठे अख़लाक सुठे ज़हन वारो अल्लाह साईं करे हिनखे पैदा कयो। नसीब वारो माण्हू हो, संगत साथ में उथण वारो। शाइरीअ जे हवाले सां जेकॾहिं हसन दर्स खे ॾिठो वञे त जेकॾहिं लतीफ़ सरकार आहे या शेख अयाज़ आहे, तनवीर अब्बासी आहे, इहे जेके क्लास जा जेके वॾे में वॾा लेजेंड शाइर आहिनि, उन्हनि मंझि हींअर 20वीं सदीअ जे हिसाब सां जेको आहे तो हसन दर्स जो उन्हनि सां शुमारु थिए थो। पर अॼु जेकॾहिं हींअर हुन जा असांखे हिकिड़ी वॾी अफ़सोस आहे चवणी पए पई त हसन जेको सो दोस्तनि जो दोस्त यारनि जो यार हो, पर अॼु हुन जा दोस्तनि मां चंद दोस्त जेके आहिनि उन्हनि हिते शिरकत बि कई आहे, पर उन सां गॾु असांखे जेका त वॾे में वॾी जेका शिकायत आहे या ॾुख आहे इहो आहे त सकाफ़त खातो, जंहिं मंझि अॼु सकाफ़त खाते मंझि हुन जा दोस्त जेके आहिनि यार जेके हुन सां हर वक़्तु हलण वारा हुआ, पर अॼु हुननि हिन खे सरकारी तौर ते माना सकाफ़त खाते वारनि बिल्कुलु विसारे छॾियो आहे। असां हिते माइटनि या कुझु चंद दोस्त सिर्फ़ु तेरे अलायार जे हवाले सां जेको आहे सो हुननि खे यादि कयो आहे। इहा असांखे जेको आहे सो ॾुख आहे। बाक़ी जेको आहे तो पंहिंजे हिसाब सां हीअ त जेके आहे शाइरनि शाइर हमेशह जे लाइ ज़िंदा आहे। असी दुनिया जा माण्हू या जेके हिते नंढी सोच वारा माण्हू जेके सोचींदा या चवंदा त को हीउ आऊं न आयुसि त अॼु हसन जी वरसी कान मल्हाइबी, पर न, हीउ सदिन ताणी ज़िंदा आहे। हीउ पंहिंजे शाइरीअ सां पंहिंजे कलम जे ताक़त सां जेके आहिनि सदिन ताणी ज़िंदा आहिनि ऐं ज़िंदा रहंदो। हिन जो नालो हमेशह जे लाइ आहे ऐं रहंदो। अॼु न त वक़्त मंझि वक़्त सां गॾो गॾु जेको आहे तो पंहिंजे जेको आहे तो हिन जो ॻाणे तो जेको तमामु सुठनि ऐं वॾनि शाइरनि में थी वञे।